वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु जे असांजे ख़ासि वीडियो में असां तव्हांखे मिलाईंदासीं हीरो ठाकुर दादा सां। हीरो ठाकुर दादा चीफ रिप्रेजेंटेटिव हुया इंडियन पार्लियामेंट में फॉर द हिंदुस्तान डेली, जेकी न्यूज़पेपर महात्मा गांधी इनॉग्रेट कई हुई। 50 सालनि खां मथे टाइम लाइ हीरो ठाकुर दादा ऑल इंडिया रेडियो लाइ ब्रॉडकास्टर रही चुका आहिनि। हीरो ठाकुर दादा जाम किताब लिखिया आहिनि, पोइट्री लिखंदा आहिनि, रेडियो चौकी रही चुका आहिनि, किताब लिखंदा आहिनि, माना हिकदमि इहो ऑल राउंडर पर्सनैलिटी आहिनि। ॾाढा वॾा भाग हुया असांजा कि असांखे हुननि सां मिलणु मिलियो। अचो त ॾिसूं हीरो ठाकुर दादा जो इंटरव्यू। मूंखे तव्हां काज़ी कादन पोइट ते ॾाढो कमु कयो आहे। काज़ी कादन 16th सेंचुरी जा क्लासिकल लिटरेचर में इंक्लूड कया वेंदा आहिनि, पोइट हुया। उन्हनि जे बारे में तव्हां चङो कमु कयो आहे, प्लीज़ थोरो ॿुधायो। काज़ी कादन सिंधीअ जो हिन वक़्त ताईं पहिरियों शाइर आहे। हिन खां अॻु में ईअं सम्झो वेंदो हो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उहो ई सिंधीअ जो वॾे में वॾो शाइर आहे। काज़ी कादन जा फ़क़ति शाह जो त पूरो रिसालो आहे, हर कंहिंखे ख़बर आहे त वॾो रिसालो आहे जंहिंमें अटकर 12,000 खन बैत आहिनि, पर काज़ी कादन जा फ़क़ति 7 बैत माना 14 सिटूं, 14 लाइनूं उहे अवेलेबल हुयूं। पर उन्हनि जी महानता एॾी हुई उन्हनि 7 बैतनि जी, जो सिंध जा जेके बि वॾा वॾा आलिम हुआ, विद्वान हुआ, रिसर्च स्कॉलर हुआ, उहे चवंदा हुआ त इहे सिंध अमर जे गले में 7 मोती आहिनि, या इहे सप्त ऋषि आहिनि। जीअं सप्त ऋषि जेके आहिनि या आसमान जा जेके 7 तारा थींदा आहिनि मशहूरु, इहे उन जी जेका आहे त इहे जेके उन वक़्त जा जेके वॾा वॾा आलिम हुआ, मिर्ज़ा कलीच बेग ऐं दाऊद पोटो साहिबु, या ॿिया जेके गुलबख्शानी साहिबु जंहिं शाह जे रिसाले जो पहिरियों दफ़ो मुरतब जंहिं कयो, होतचंद मूलचंद गुलबख्शानी, त उनखे तमामु महान दर्जो ॾिनो हो त इहे 7 बैत जेके आहिनि से असांजो क़ीमती धरोहर आहिनि। पर हाणे उन्हनि वीचारनि महिनत ॾाढी कई, हर कंहिंजी कोशिशि हुई त उनजो ॿियो कलाम हथु कजे, पर उन्हनि खे न मिली सघियो। पोइ इहा हिकिड़ी कुदरत जी ॻाल्हि चइजे त हिते अचानक 1976 में मूंखे ख़बर पई त हरियाणा जो जेको सूबो आहे, हरियाणा प्रांत में, हरियाणा 1976 माना 1976 में मां ऑल इंडिया रेडियो में कमु करे रहियो हुउसि, त मूं हिकिड़ी ईअं ओचितो ख़बर पढ़ी हरियाणा जे हिकिड़े नंढे ॻोठ में, जंहिंमें मां पोइ वियुसि त ख़बर पई उतां जी आबादी टोटल माण्हू रहंदा 1000, हिकिड़ो नंढो, उतां जी हिकिड़ी नंढी मढ़ी माना नंढे हिकिड़े क़िस्म जो मंदरु, उन मां हिकिड़ो पुरानो दस्तख़त माना पुरानी पांडुलिपि हस्तलिपि जो ग्रंथ मिलियो आहे। 750 पेज उन में आहिनि, हथ जा लिखियल। उन में हिन जा तुलसीदास जा, सूरत मीराबाईअ जा, शेख फरीद जा, अहिड़े नमूने 69 कवियुनि जा पुराना भक्त कवि जेके हा उन्हनि जो कलाम आहे। उन सां गॾु हिकिड़े सिंधी शहर जो बि आहे कलाम, पर उहो सम्झ में नथो अचे, छाकाणि जो ॿिया त जेके आहिनि सो हिंदीअ जा ऐं उन जा पारसी वारसीअ जा शाइर हुआ, पर सिंधी ॿोली ऐं ॿियो लिखियल अहिड़े नमूने आहिनि उहे जो चङे भले जी हिमत न आहे जो उनखे पढ़ी सघे। त पोइ उन में मूं वधीक कोशिशि कई त मूं पतो पियो ऐं मूं ॾिठो। उन खां पोइ मूं उन ते उनजी फोटोस्टेट कापी हथु कई, छो जो उहो जेको मूल ग्रंथ हो उहो त तव्हांखे ख़बर आहे त इनखे जेके इहे शयूं इन क़िस्म जूं शयूं हूंदियूं आहिनि उनखे वॾी मिल्कियत अमूल्य चीज़ करे सम्झो वेंदो आहे। सो इन करे उहो त उनखे एक्चुअली त दर हक़ीक़त त उनखे हथु लाइण बि कोन ॾींदा आहिनि। पर हाणे मूं सुठे नमूने में उन्हनि सां रसाई कई ऐं उन्हनि सां मेल मिलाप क़ाइमु कयो, त आख़िर उन्हनि मूंखे ऐं उन्हनि खे इहो बि हो त हिकिड़ो सिंधी
माण्हू ॼाणंदड़ सुठो मिलियो आहे राइटर त असांखे इन मां हेल्प मिलंदी त उन में जेके मूं तव्हांखे ॿुधायो त 750 पेजनि जे किताब में फ़क़ति 6 पेज जेके आहे से सिंधीअ जा हुआ। ॿिया ॿियनि भारतीय ॿोली जेके कवि आहिनि सम्झो उन्हनि जा हा त 6 पेज मूं उन्हनि 6 पेजनि जी उन खां फोटोस्टेट आख़िर वरिती कीअं करे रे में उन खां वरितमि उन ते मूं 2 साल कमु कयो 2 साल मां लॻातार संद उन ते कमु कंदो हुउसि नूर लिचोयमि ऐं आख़िर आई वॉज एबिल मूं उनखे डेसिफर कयो अंग्रेजी में इनखे चवंदा आहिनि डेसिफर करणु हिकिड़ी थींदी आहे डिस्कवरी हिकिड़ो थींदो आहे डिस्कवरी कंहिं पुरानी शइ खे ॻोल्हे लभणु उहा थी डिस्कवरी जेका मिलंदी अॻु में हुजे ई न उनखे हथु कजे। ॿियो थींदो आहे जेकॾहिं मिले थी ऐं तव्हां उनखे सम्झी नथा सघो त इहो आख़िर आहे छा लिखियलु छा आहे छो जो जेका किताब लिखियलु हो 350 साल अॻु त 350 साल अॻु में लिपि ॿिए नमूने में लिखी वेंदी हुई उन ते मूं कमु कयो 2 साल 2.25 साल एंड आई वॉज एबिल टू डेसिफर मां उन्हनि जूं पढ़णियूं जेके सिंधीअ में चइबो आहे उन जी पढ़णी कढणु रीडिंग कढणु उनजी ऐं पोइ उन बाबति पोइ वरी सुवालु थियो त हाणे काज़ी कादन जी ज़िंदगीअ बाबति अहवालु हथु कजे उनजी हालतुनि बाबति छो जो काज़ी कादन जीअं पोइ मूंखे ख़बर पई त 1551 में वफ़ात उन गुज़ारे वियो 1551 इहा ॻाल्हि त तय हुई हर कंहिं हंधि घणनि ई हंधि लिखियलु आहे त 1551 में गुज़ारे वियो पर उनजी जनम जी तारीख़ ॼाओ कॾहिं हो इहो 2-3 हंधि जुदा जुदा ईअं पियो मिलियो पर हिकिड़े हंधि ईअं हो त भई फलाणे हेतिरी उमिरि में उन 70 सालनि 75 सालनि जी उमिरि में उन रिटायर कयो काज़ी पद तां उन खां पोइ बि रहियो ऐं तमामु वॾी उमिरि में गुज़ारे वियो उन मां अंदाज़ो निकितो तमामु वॾी उमिरि उन वक़्त जी जेका सा हुई 85 या 80 साल उन हिसाब सां इहो अंदाज़ो लॻाए आख़िर जेको जीअं सिंध जे ॿियनि आलिमनि डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच सम्झो उन्हनि जेको अंदाज़ो कढियो हो त भई उहो अटकल 1462 में उन्हनि तय कई हुई त उनजी वॾी उमिरि ऐं ॿियनि हालतुनि मूजिबि इहा एतिरो थी सघे थी त इहो अंदाज़ो असां लॻायोसीं। ॿियूं हालतूं कहिड़नि हाकुमनि बादशाहनि जे राज में हू काज़ी रहियो सम्झो उहे छो जो उहे हालतूं बि ॾाढियूं अजीब हुयूं हालतूं। हिकिड़ा त सिंधी हाकुम हुआ जेके सिंध जा जीअं सिंध में हिकिड़ा रहिया अरबन खां पोइ आया हिकिड़ा सूमरा ॿिया आया सूमरनि बि 350 साल राज कयो उन खां पोइ आया समा त हिन जो जेको पीरियड अचे थो समा हुकुमराननि या बादशाहनि जे टाइम में अचे थो उन खां पोइ उन्हनि उहे जेके समा हुआ ॼाम निज़ामुद्दीन ऐं उन जो पुटु ॼाम फिरोज़ त उन्हनि जे राज में उन खां पोइ वरी ॿाहिरां अफ़गानिस्तान वारे पासे खां जेके अरगून हुआ अरगून अफ़गान ई हो उन्हनि काऊं कयूं त उन्हनि इन्हनि खे समन खे शिकस्त ॾिनी ऐं पोइ उन्हनि धारियनि जो राज पर थियो ईअं जो जेके उहे धारिया हुआ दरअसल थींदो ईअं आहे त उहे जेके अॻियनि खे न अपनाईंदा आहिनि पर उन्हनि बि जेके उहे बि हाकुम हुआ फरगूननि जा शाह बेग अरगून ऐं शाह हुसैन अरगून उन बि हिन खे ई चीफ काज़ी करे रखियो। पोइ इहे सभु हालतूं इहे सभु तफ़सील हथु करे पोइ मूं उन बाबति उनजी जीवनी बि लिखी कहिड़े नमूने किथां हथ आया कीअं थिया उहो सॼो मूं किताबु छपायो जंहिंजो नालो आहे काज़ी कादन जो कलाम। त हाणे उहा त हितां जे लाइ बि वॾी ॻाल्हि हुई भारत जे लाइ बि वॾी ॻाल्हि हुई त अहिड़ी हिकिड़ी नायाबु चीज़ हिकिड़ी रेयर चीज़ मिली आहे। सर त तव्हां जेको इहो किताबु पब्लिश कयो त उन खां पोइ उन सिंध में छा रिएक्शन आयो उतां माण्हुनि खे बिल्कुलु कीअं लॻो? सिंध में ई सचमुच वॾो रिएक्शन थियो सम्झो छाकाणि जो हिते त सिंधी आबादी एतिरी कोन्हे हिते असांजा उन वक़्त में मां ॿुधायां थो 23 लख खनि सिंधी रहंदा हुआ पर सिंध में उन वक़्त बि 3.5 करोड़ आबादी सिंधी स्पीकिंग सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जी हुई
त हाणे उतां जॾहिं ख़बर पई उते फैली इहा ख़बर, छो जो इहा ख़बर ॾाढी फैली, इन करे थी, छो फैली, तव्हां चवंदा छो फैली, छो जो इन किताब जो जेको मुहूर्त मूं करायो उहो मुहूर्त कयो भारत जे राष्ट्रपतिअ, राइट, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राष्ट्रपतिअ पंहिंजे राष्ट्रपति भवन में, माना प्रेसिडेंट हाउस में राष्ट्रपति नीलम संजीव रेड्डीअ इन किताब जो मुहूर्त कयो। तंहिंजे करे ज़ाहिर आहे त राष्ट्रपति जंहिंजो मुहूर्त करे थो त सॼे टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाइम्स, सभिनी अंग्रेज़ी अख़बारुनि में न्यूज़ अची वई, न्यूज़ अंग्रेज़ीअ में आई त सिंधीअ में त भरमार थी वई। हाणे उहा ख़बर फैलिजी वई पाकिस्तान में फैलिजी वई त उते तहलको मची वियो। त हिकिड़ी रेयर चीज़ जेका 500 साल खनि 550 साल असांखां अमुल खज़ानो असांजो गुम हो, उहो लधो आहे। तंहिं करे उते उहो घणो तहलको मची वियो ऐं पोइ उन खां पोइ 4 दफ़ा उहो किताब उते सिंध में वरी छपियो आहे। जुदा जुदा पब्लिशरनि उहो किताब छपायो आहे। ऐं जेको सिंध जो वॾो आलिम हो, वॾो विद्वान डॉक्टर नबी बख्श बलोच, उन वरी मूंसां कॉन्टेक्ट कयो। न फ़क़ति कॉन्टेक्ट कयईं, उहो सिंध में एजुकेशन मिनिस्टर बि रहियो आहे, त चइनि यूनिवर्सिटियुनि जो वाइस चांसलर बि रहियो आहे, त इस्लामाबाद में जेका अलामा इक़बाल यूनिवर्सिटी उनजो वाइस चांसलर बि रहियो हो। त उनखे वॾी इज़त ॾिनी वेंदी आहे सिंध पाकिस्तान में। उन मूंसां राबितो कयो ऐं मूंखे चयईं त मां तव्हां सां मिलणु थो चाहियां। सो उहो वीज़ा वठी ऐं मुंहिंजो नालो ॾेई ऐं ख़ासि सिंध मां हिते आयो ऐं 6 ॾींहं मूंसां गॾु हो ऐं मूंखां जुदा जुदा क़िस्मनि जी इंफॉर्मेशन वरितईं त तव्हां एॾो वॾो कमु कीअं करे सघिया आहियो, कीअं थियो, किथां हथु कयव, मूंखे वधीक ॿुधायो। त अहिड़े नमूने पोइ सिंध में उन ते तमामु घणी एॾी चर्चा थी जो जेका घटि में घटि मां ॿुधायां थो 10-12 साल त सिंध जूं अख़बारूं भरियूं पयूं हूंदियूं आहिनि। सिंध जूं रोज़ानियूं अख़बारूं, हिलाल पाकिस्तान, इबरत, सम्झो सच, अहिड़े क़िस्म जूं घणेई सिंध में त अख़बारूं निकिरंदियूं आहिनि, डेली अख़बारूं 1.5 लख कापियूं निकिरंदियूं आहिनि। उन्हनि एडिटोरियल लिखिया, जेके साहित्यक मैगज़ीनूं आहिनि, महरान सम्झो, या नई ज़िंदगी, या ॿियूं अहिड़े क़िस्म जूं जेके बि मैगज़ीनूं हुयूं, उन्हनि में लगातार कंटिन्यूअसली लेख ई लेख ईंदा रहिया। अहिड़े नमूने इहा मैसेज सिंध ताईं पहुतो। सर, तव्हांजो किताब तहक़ीक़ ऐं तनक़ीद, माना रिसर्च एंड क्रिटिसिज्म, इनखे साहित्य अकेडमी अवॉर्ड मिलियो आहे, जेको गवर्नमेंट जो वॾो ऑनर आहे, द टॉप मोस्ट ऑनर। उन किताब जे बारे में असांखे थोरो ॿुधायो प्लीज़। हाणे छा थींदो आहे जो ई काज़ी कादन वारो जेको इहो आहे, सो त कमु मूं ॿुधायोमांव ओचितो मुंहिंजे हिन में अची वियो, ऐं पर मां लिखंदो रहियो आहियां 1958 खां वठी 1958 जी। उन में मोस्टली मां पहिरीं त पोइट्री लिखंदो हुउसि। आई वॉज नोन एज अ पोइट। मूं शुरूआति पंहिंजी ज़िंदगीअ जी कविता सां कई आहे, शाइरीअ सां कई आहे। पर उन खां पोइ वरी सेमिनारनि में वञिबो आहे त उते पेपर पढ़णा पवंदा आहिनि, जुदा जुदा पेपर्स थींदा आहिनि जुदा जुदा विषयनि ते। त हाणे अहिड़े क़िस्म जा मां केतिरा ई पेपर पढ़ंदो रहियो हुउसि। ऐं वरी जो मथां इहे आयो काज़ी कादन, त वरी काज़ी कादन ते डिमांड थियणु लॻी, त इन ते जेको किताब खां अञा वधीक कुझु ॿुधायो असांखे उनजी ॿोलीअ ते। हाणे हुन में जेको किताब में ॿोलीअ ते मूं लिखियो आहे उहो वधि में वधि हिकिड़ो पेज हूंदो। पर उहो चवंदा त माण्हुनि चयो त ॿोली जेका आहे उन ज़माने जी ऐं अॼु जे ज़माने जी, इन ते तव्हां असांखे हिकिड़ो लेख ॾियो, सम्झो। त हाणे उन में वरी उन ते काज़ी कादन जी ॿोली, उन ते जुदा लेख मकालो, त उहो मकालो जेको आहे सो 5-7 पेज उहो थी वञे, सम्झो। ॿियो काज़ी कादन में मूं ॾिठो त काज़ी कादन न फ़क़ति शाइर हो ई हो, पर उन खां उन जे इन में कविता में योग जूं ॻाल्हियूं मिलनि थियूं घणेई। पोइ मां इन नतीजे ते पहुतुसि त उहो हिकिड़ो योग जो ॼाणू बि हो। ऐं हुन पाण चयो आहे त सुतो होतोसि निंड में जोगीअ जाॻायोसि। मां निंड में सुम्हियो पियो हुउसि, मां गफ़लत में, मां सुस्तीअ जे निंड में, दुनिया में, हीअ दुनियादारी जेका आहे न उहा निंड आहे न। सुतो होतोसि निंड में जोगीअ जाॻायोसि, तिहां पोइ थियोसि
संदे पिरियां पेचरे माना? उन खां पोइ मूं परमात्मा जी अल्लाह जी या सच जी हक़ जी राह अख़्तियार कई मूंखे जोगीअ जॻायो त जोगी माना योगी जी ऐं योग त तव्हांखे ख़बर आहे त वॾी विद्या आहे ॾाढी तमामु वॾी विद्या आहे असांजे वैदिक काल खां वॾी उन ते मूं वॾो हिकिड़ो मज़मून लिखियो ॿियो असांजे हिन में हिंदीअ में ऐं संस्कृत में हिकिड़ी ॿी रिवायत हूंदी आहे उलट बांसुनि जी उलट बांसियूं छा थींदियूं आहिनि जो जेके शाइर ऐं जेके वॾा वॾा विद्वान या जेके ज्ञानी हूंदा आहिनि ज्ञानी जिन खे जेके पहुची वेंदा आहिनि जी साईं ताईं परमात्मा साईं ताईं ईश्वर ताईं अल्लाह ताईं जेके पहुची वेंदा आहिनि उन्हनि वटि जेके ज्ञान प्राप्त करणु ईंदा आहिनि उहे उनखे सिधी ॻाल्हि न ॿुधाईंदा आहिनि सिधी ॻाल्हि उहो पहिरीं हुनजो इम्तिहान वठंदा आहिनि उहो लाइक़ु आहे हिनजे न आहे मां जो चयां माण्हूअ खे अमुल माणक ॾियां उहो उनखे संभाले सघंदो या न संभाले सघंदो इन करे उहे उन्हनि खे पहिरीं त तोखे ख़बर आहे त ब्रह्मचारी आश्रम जेको 25 सालनि जो थींदो हो उन में जेके ज्ञानी हूंदा जेके आचार्य हूंदा हुआ उहे उन्हनि खे परखींदा हुआ नंढी नंढी विद्या ॾींदा हुआ पर जेके जेॾी महिल वॾी मंज़िल ते पहुचंदी उन खां पोइ बि उन्हनि खे सिधी ॻाल्हि न ॿुधाईंदा हुआ थोरो उल्टो सिधो प्रोलिन में ॻाल्हाईंदा ऐं पोइ हुन ते डिपेंड कंदो त उहो केतिरो थो सम्झे हुनखे पोइ उन मां सम्झे थो नथो उनखे उलट बासियूं चइबो आहे उलट बासी माना ॻाल्हाइणु सिंधीअ में चइबो आहे न बासणु बास जो मतिलबु इहो ॻाल्हाइणु सम्झो उहे उल्टे नमूने में चवंदा हुआ जीअं कबीरदास चयो आहे त भई जंहिंखे अखियूं न हुयूं उहो ॾिसणु लॻो जंहिंखे टंगूं न हुयूं पहाड़ चढ़ी वियो त तव्हां कबीर जा दुआ पढ़ंदा न या तुलसीदास जूं इहे पढ़ंदा या ॿिया शेख फरीद जा पढ़ंदा त उन में इहा हिकिड़े क़िस्म जी रिवायत हुई उन ज़माने जी त शाइर बि जेके आहिनि से जेके तमामु अमूल्य ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं उहे उल्टे नमूने में चवंदा त भई जेकॾहिं हुन में सम्झ हूंदी त सम्झी वेंदो न त ॿियो जी जॻह पियो खाए त उहो मूं वरी उन ते बि उहा उन जी हेल ताईं उन ज़माने ताईं जॾहिं किताबु इहो लिखियो तेसिताईं कंहिंखे ख़बर कोन हुई त का इहा उलट बासी का हिकिड़ी चीज़ थींदी आहे कंहिंखे ॼाण कोन हुई पर मूं ॾिठो त शाह लतीफ़ में घणेई उलट बासियूं आहिनि सामीअ में घणेई सामीअ जा श्लोक पढ़ियमि उन में घणेई उलट बासियूं हुयूं ॿियनि में हुयूं त पोइ मूं वरी हुन ते उलट बासियुनि ते लिखियो अहिड़े नमूने केतिरा ई ॿियो असां वटि भारत में लोक अदब ते माना फोक लिटरेचर ते कहिड़ो कहिड़ो कमु थियो आहे उन ते लेख लिखियमि असां वटि भारत में तहक़ीक़ ते रिसर्च ते कहिड़ो कहिड़ो कमु थियो आहे उन ते लिखियमि हा उहे सभु जेके मकाला आहिनि उन किताब में तहक़ीक़ ऐं तनक़ीद में आहिनि पोइ हाणे उहो जेके उन वक़्त जा लाइक़ु वॾा वॾा इहे राइटर हुआ डॉक्टर अर्जन शाद सम्झो ऐं असांजो किशन राही अर्जन शाद नारायण श्याम वॾो पोइट उहो उन वक़्तु कन्वीनर हो साहित्य अकादमीअ जो वॾो पोइट आहे शायदि नारायण श्याम ऐं मेंबर हुआ इहे प्रोफेसर अर्जन शाद किशन राही ऐं ॿिया उन्हनि खे लॻो त हीअ किताबु जेको आहे सो इनाम लाइक़ु आहे पोइ उन्हनि इनाम जे लाइ रिकमेंड कयो साहित्य अकादमीअ जो उहो 2003 में उहो अवार्ड मूंखे मिलियो सर तव्हां ऑल इंडिया रेडियो में एज अ ब्रॉडकास्टर कमु कयो हेॾे वॾे अरसे लाइ उतां जो तव्हांजो कमु छा हूंदो हुयो ऐं तव्हांजी घणनि माण्हुनि ताईं पहुच हूंदी हुई उन बारे में प्लीज़ थोरो ॿुधायो तव्हां एक्सपीरियंस कीअं रहियो 1967 में इंदिरा गांधी जे टाइम में सिंधी ॿोली तस्लीम कई रिकॉग्नाइज़ कई वई भारत जे संविधान में 10 अप्रैल बिल्कुलु पकी डेट थो ॿुधायां 10 अप्रैल 1967 हा 67 छो जो इंदिरा गांधी सां जेके हिकिड़ो त अटल बिहारी वाजपेयी जेको ॿी अपोजिशन पार्टी हुई उन वक़्त जी उन जो बि ज़ोर इन ॻाल्हि ते हो त सिंधीअ खे रिकॉग्निशन अटल बिहारी वाजपेयी चवंदो त हिंदी मुंहिंजी माउ आहे सिंधी मुंहिंजी मासी आहे ऐं जयरामदास दौलतराम जेको उन वक़्त जो वॾो लीडर हूंदो हो सिंधी सम्झो जेको जवाहरलाल नेहरू जो
दोस्त हूंदो हो। जवाहरलाल नेहरू खां बि 2 साल खनि वॾी उमिरि में वॾो हो। तंहिंजे करे इंदिरा गांधी जवाहरलाल जी धीअ हुनजे गोद में पली हुई। हा, हू बिल्कुलु बिल्कुलु मां हुन सां गॾु वेंदो हुउसि त इंदिरा गांधी हुनखे ॿाहिरि कार ताईं छॾणु ईंदी हुई। न त प्रोसीजर न आहे त प्रधानमंत्री जेको रूम हूंदो आहे न उते ई मोकिलाईंदो आहे, ॿाहिरि न निकिरंदो आहे। जेकॾहिं थोरो वॾी लेवल हूंदी आहे त वधि में वधि रूम खां ॿाहिरि निकिरी ॿाहिरि ताईं बरांडे ताईं ईंदो, न त बि थोरो अॻियां ईंदो। कार ताईं छॾण को प्राइम मिनिस्टर जी या प्रोटोकॉल हुनखे चइबो आहे। त इंदिरा गांधीअ खे हुनजे लाइ एॾी इज़त हूंदी हुई जयराम दास दौलतराम लाइ, जो त हाणे जयराम दास दौलतराम बि उन ते ज़ोर रखियो त सिंधी ॿोली आहे। हुनखे ईअं चयईं त मुंहिंजी आख़िरी तमन्ना इहा आहे, ऐं जेॾीमहिल इहा ॻाल्हि चयईंसि हुनखे रोअण अची वियो। तंहिंजे करे 1967 में इहा इंदिरा गांधीअ पहिरियों कमु इहो कयो जो 2 अप्रैल ते सिंधी ॿोलीअ खे तस्लीम कयईं। त उन खां पोइ उन सां घणेई फ़ाइदा जुड़ियल आहे जेके ॿियनि ॿोलियुनि खे मिलनि। अॻु में 14 ॿोलियूं तस्लीम थियल हुयूं। सिंधी वॉज 15th लैंग्वेज, 15हीं ॿोली। हाणे वधीक थी वियूं आहिनि, हाणे 24 थी वियूं आहिनि। उन खां पोइ ॿिया घणेई उथिया। त उन वक़्तु जॾहिं इहा थी त पोइ उन्हनि ॾिठो त हाणे जेके ॿिया आहिनि भई हाणे करोड़ उन वक़्त में सरकार करोड़ रुपया ॾींदी हुई ॿोलियुनि जे तस्लीम थियल खे। उन लाइ डिमांड कयूं, उहो यूनिट खुली वियो। उन खां पोइ उन्हनि ॾिठो त तस्लीम थियल ॿोलियुनि में रेडियो जूं ब्रॉडकास्टिंगूं थियूं वञनि, समाचार था वञनि। उन में उन जयराम दास दौलतराम लॻो पुठियां। त जयराम दास लॻो उन वक़्तु लकीली सुठी ॻाल्हि हिकिड़ी इहा बि हुई त ऑल इंडिया रेडियो जो जेको समाचार विभाग जो जेको मथां हो डायरेक्टर जनरल, उहो गुलाब मीरचंदाणी, सम्झो, उहो बि सिंधी हो। त हाणे जयराम दास दौलतराम हुनजे पुठियां लॻो त हाणे सिंधी ॿोली तस्लीम थी आहे। हाणे समाचार शुरू करायो ऐं उन बि उनखे प्रोग्राम शुरू कयो। हाणे उहो जीअं ई ॿुधायोमांव अप्रैल में इहा तस्लीम थी, 2 अक्टूबर ते उन पधराई कई त सिंधी समाचार शुरू रेडियो तां। हा, जीअं ॿियनि ॿोलियुनि में 2 बुलेटिनूं वेंदियूं हुयूं सभिनी में, हिंदी अंग्रेज़ी फलाणी ढिगड़ी जेको आहे, तीअं सिंधीअ में बि हिकिड़ी सुबुह जो हिकु शाम जो। उहो नओं यूनिट खुलियो त माण्हू खपंदा हुआ नौकिरीअ लाइ। त हाणे उहो 3 जॻहियूं हुयूं उन वक़्तु। त पोइ मूं बि फॉर्म भरियो, अप्लाई कयो। मां तॾहिं रहंदो हुउसि उल्हासनगर में रहंदो हुउसि ऐं मास्तरी कंदो हुउसि, ॿियो नंढा वॾा कम कंदो हुउसि। थोरो बिज़नेस जो कमु, फैक्ट्री हुई उहा संभालींदो हुउसि, अधु ॾींहुं मास्तरी कंदो हुउसि। पर मुंहिंजो मन जो लाड़ो जेको हूंदो हो सो लिखणु पढ़ण लाइ हूंदो हो। त मूं चयो हाणे हीउ कमु जेको आहे ब्रॉडकास्टिंग जो ॿोलीअ जो कमु आहे, मूं अप्लाई कयो ऐं घुरायऊं। ऐं लकीली जेके 3 ॼणा सिलेक्ट थिया उन में मां बि हुउसि, मूंखे बि खयो वियो। माना जिन माण्हुनि 3 ॼणनि मां ऐं ॿियो हो मोती प्रकाश, तव्हां नालो ॿुधो हूंदो, डॉक्टर मोती प्रकाश। डॉक्टर पोइ थियो, पर मतिलबु मोती प्रकाश जेको शाइर, उन बि मुंबई मां ई अप्लाई कयो हो। उनखे सिलेक्ट कयो वियो, मूंखे सिलेक्ट कयो वियो। ऐं 3 दिल्लीअ जो हो हरिकांत, उहो पोइट हो। पोइ असां 3 ॼणनि वञी उहो शुरू कयोसीं। ॿियो वरी स्कोप हूंदो हो त भई जेकॾहिं को मोकल ते वञे थो त कैज़ुअल में ॾींहंनि जे लाइ दिहाड़ीअ ते घुराइबो हो, सम्झो। असांखे त पघार ते रखियऊं। उन वक़्त में असांखे 800 कुझु रुपया, 850 खनि रुपया महीने जी, पोइ जेका उन वक़्त जी वॾी पघार हूंदी हुई। उन ज़माने में 1967 में जेका अॼुकल्ह जे सम्झो त 80,000 जे बराबरि अची थिए, एतिरो फ़र्क़ु आहे महीने जो। हा, सम्झो। पोइ उन ते असां इहो कयोसीं, उहा सर्विस कईसीं। पोइ मोती प्रकाश खे दिल्लीअ में मज़ो न आयो। उन चयो यार मां पंहिंजी उन जी जेका ज़ाल आहे कला प्रकाश, जेका वॾी लेखिका हुई, उहा बम्बई में रहंदी, हुनजा ॿार बम्बई में रहंदा हुआ। चई मां हिते बिना ॿारनि जे ऐं ज़ाल जे ॿारनि जे बिना नथो रही सघां। हरिकांत उते ई हो ऐं मां त कुंवारो हुउसि, मुंहिंजा शादी कोन कई हुई। त पोइ उते ई रहियासीं। उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो माण्हू अची वियो, केवल रामाणी, अजमेर मां। पर उन खां पोइ हरिकांत बि, उनखे बि मज़ो न आयो। उहो वरी 2 यूनिट में हली वियो अंग्रेज़ीअ में। उते उनखे चई मूंखे हाणे हिते सम्झो
पोइ वरी इंचार्ज मां थियुसि इन यूनिट जो जेको इहो पहिरीं मोती प्रकाश हो त पोइ मां उनजो समाचार सिंधी समाचार सेवा उनजो हेड मूंखे कयूं त 3 ॼणा त पके स्टाफ में हूंदा हुआ, ॿिया ॾियारीअ ते पैनल ठहियल हो 10 ॼणनि खनि जो, उनखे घुराईंदा हुआसीं। उन वक़्तु जेका फी ठहियल हुई त अहिड़े नमूने उहा हली सर्विस। सर कहिड़ा शोज़ कंदा आहियो तव्हां? उन खां पोइ समाचार ॾींदा हुआसीं। समाचार ईंदा आहिनि अंग्रेज़ीअ में एक्चुअली। जी। पोइ अंग्रेज़ीअ मां उनखे सिंधीअ में ट्रांसलेट करणी पवंदी, तर्जुमो करणो, अनुवाद करणो पवंदो आहे। उन खां पोइ जीअं ई टाइम थियो पहिरीं वञिबो आहे। हाणे उन वक़्त में टाइम हूंदो हो सुबुह जा 8:40 पहिरीं बुलेटिन। पर हाणे उनखे लिखण लाइ जेका तव्हां 15 मिंट बुलेटिन पढ़ंदा उहा ट्रांसलेट करण लाइ त 2 कलाक खपनि। इन करे असां वटि सुबुह जो 4:30 बजे असांखे चवंदा तयारु रहो, गाॾी ईंदव ऑल इंडिया रेडियो जी ऐं उहा वठी हलंदी। 5 बजे असां पहुचंदा हुआसीं, 5-6। उन खां पोइ उहा ॿी बुलेटिन शुरू थी जेका वरी 7:10 ते हूंदी हुई, सम्झो। त अहिड़े नमूने सवेल ई पहुचणो पवंदो, 5 बजे सुबुह जो पहुचणो पवंदो हो। ऐं असांखे इंग्लिश कॉपी मिलंदी हुई, इंग्लिश कॉपीअ मां ट्रांसलेट कंदा हुआसीं। उन खां पोइ वरी जीअं टाइम थींदो हो त पोइ स्टूडियो थींदा आहिनि, उन स्टूडियो में वञी ऐं पोइ वरी पढ़िबो आहे त अॼु हीअं थियो, अॼु हूअं थियो, अॼु इंग्लैंड में हीअं थियो, फ्रांस में हीअं थियो, जर्मनीअ में हीअं थियो, वरी इंडिया जा शहर हिननि में हीअं थियो, वरी सिंधियुनि में हीअं थियो, अहिड़े नमूने इहो वरी रांदियुनि में हीअं थियो, रांदियुनि में हीअं थियो, अहिड़े नमूने समाचार। सर तव्हां एॾनि सालनि जे रेडियो जे एक्सपीरियंस में तव्हांखे सिंधियत लाइ छा प्रॉब्लम्स हुया, छा फेस कयव, उहे तव्हां प्लीज़ ॿुधायो। पहुच घणी हूंदी माण्हुनि जी, इहो सिंधी रेडियो ॿुधंदो केरु हुयो? न सिंधी छा आहे जो इहो फ़क़ति दिल्लीअ मां कोन हलंदो न। जेके बि सिंधी लता आहिनि उहे जीअं हाणे बॉम्बे आहे, बॉम्बे में त वॾी आबादी हुई सिंधियुनि जी। बॉम्बे, उल्हासनगर, नागपुर, महाराष्ट्र सॼो जेको थियो इहो। भोपाल मां हलंदो हो, जयपुर मां हलंदो हो, जयपुर राजस्थान सॼो भरियो पियो सिंधियुनि सां। उन वक़्त में त तमामु पर उन खां वॾो जेको कमु थियो इहो जो 4 सालनि खां पोइ, 3 सालनि खां पोइ उहे इन प्रोग्राम खे फेरे सॼो कयो पाकिस्तान लाइ, सिंध लाइ। त हाणे सिंध में त 4 करोड़ सिंधी। त ऑल इंडिया रेडियो हलाए पई सिंधियुनि लाइ? ऑल इंडिया रेडियो, ऑल इंडिया रेडियो जी तव्हां सिंधी सर्विस वेंदी हुई जी, सम्झो। त उन्हनि हिकिड़ो असां ऑल इंडिया रेडियो तां प्रोग्राम सिंध लाइ शुरू कयूं। उन वक़्तु पहिरीं 2 कलाक शुरू कयूं शाम जो 6 खां 8 ताईं। उन में 2 दफ़ा समाचार बि वेंदा हुआ, माना 2 अॻु में हुयूं, 2 पोइ ॿियूं जुड़ियूं, 4 इहे थियूं, ओके, बुलेटिनूं। त हाणे थींदो छा हो जो उहो ज़मानो अहिड़ो हो जो पाकिस्तान जा सिंध जा जेके सिंधी हुआ उहे ॾाढो पंहिंजे सरकार, पाकिस्तान जी सरकार मां बेज़ार हुआ। पाकिस्तान जी सरकार, ज़ियाउल हक़ या ॿिया जेके बि डिक्टेटर आया आहिनि उन्हनि सिंध ते ॾाढा ज़ुल्म पे कया। तंहिंजे करे उन्हनि जो पाकिस्तान रेडियो में विश्वास ई कोन हो। सिंध में रेडियो ॿुधो वेंदो नंबर 1 BBC जी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन। हू चवंदा जेका सची न्यूज़ खपे त BBC, ऐं उन खां जेकॾहिं BBC नथी हले, पहुचे नथी त ऑल इंडिया रेडियो। बाक़ी हुतां जो जेको लोकल रेडियो आहे उहो केरु ॿुधंदो ई कोन। हू चवंदा इहे कूड़ियूं ॻाल्हियूं हूंदी। तो इन करे उहो उते इहा असांजी जेका ऑल इंडिया रेडियो हो ॾाढो, ऐं वरी मथां जो 2 कलाक हुन में पोइ ॿिया जोड़ियूं, 2 कलाक ॿिया जोड़ियूं। हुन में भगत बि ईंदी हुई, भगवंती नावाणीअ जा दबा दब गाना ईंदा, सतराम रोहिड़ा जा, हिननि जा ॿियनि जा ॿियूं जेके गायकाऊं उन वक़्त जूं हुयूं, मास्टर चंद्र, राम पंजवाणी, सम्झो, दुनिया भर जा जेके उन वक़्त में कलाकार हुआ उन जा भगत कंवर राम जा, ॿिया घनशोर भगत, फलाणो भगत। उन खां पोइ इंटरव्यू ईंदा सभिनी जा, त उन्हनि खे ॾाढो मज़ो ईंदो हो उन्हनि ॻाल्हियुनि मां। इन करे उहो प्रोग्राम जेको पोइ त वधाए उनखे 3.5 कलाक कयूं, 2 कलाकनि सां शुरूआत थी। पोइ वरी उनखे हींअर जेको अञा ताईं जेको वेंदो आहे शाम जो 6 खां वठी 8:30 ताईं हिकिड़ो प्रोग्राम वेंदो आहे सिंधीअ में। हा, अञा ताईं 2.5 कलाक उहो थियो, ऐं कलाक सुबुह जो वेंदो आहे
सुबुह 6:30 खां वठी 7:30 बजे ताईं। ओके अञा त डेली 2.5 कलाक प्रोग्राम वेंदो आहे। सर तव्हां हाणे तव्हां NCPSL सां बि कमु करे चुका आहियो, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज। हा उन्हनि सां तव्हांजो छा रोल हुयो, तव्हांजो NCPSL में छा रोल हुयो ऐं तव्हां छा कमु कयो उते? दरअसल त उन जी जेका उहा ठहे उन में मुंहिंजो वॾो योगदानु रहियो, छो जो उन खां अॻु में हिकिड़ी नंढड़ी संस्था हूंदी जंहिंखे चइबो CHD, सेंट्रल हिंदी डायरेक्टोरेट। ओके सम्झो, जॾहिं सिंधी तस्लीम थी न त पोइ उन वक़्त में मिलंदा फ़क़ति करोड़ रुपया। हाणे करोड़ रुपयनि में किथां बिल्डिंग ईंदी, किथां इहे मसवारूं ईंदियूं, किथां इहे थींदियूं। इन करे जेका हिंदी डायरेक्टोरेट हुई हिंदी, उन में चयूं त भई तव्हां उनजो हिसे तौरु कमु करियो। मेन जेका आहे सा CHD, पर जेके तव्हांखे करोड़ रुपया मिलंदा उहो उनजे अंडर तव्हां कमु करियो। उहो कमु हलियो। पोइ ॿियनि ॿोलियुनि जे लाइ त काउंसिलूं बाक़ाइदे फुल ठहियल आहिनि, फुल ठहियल आहिनि हुते। उनजी बजट बि वधीक हुई त पोइ मूं डिमांड कई, अख़बारुनि में लेख लिखिया, सभु हिंदुस्तान में मूं ॿुधायोमांइ त मां उनजो चीफ रिप्रेज़ेंटेटिव हुउसि। उन में एडिटोरियल मूं लिखारायो, ॿियनि हंधि लिखियो त भई जीअं ॿियनि ॿोलियुनि खे काउंसिल आहे, फुल फ्लेज इदारो आहे, तीअं सिंधी में करियो। हीअ त असां हिकिड़ो रूम ख़ाली हुननि ॾिनो आहे ऐं नंढड़ी हिकिड़ी बजट तव्हां ॾिनी आहे, हिकिड़ो माण्हू ऐं हिकिड़े माण्हू छा कंदो? पोइ ईअं उहे एडिटोरियल मेडिटोरियल। पोइ जेको सेंटर में केंद्र में जेको एजुकेशन मिनिस्टर हो, उन चयो चई उनखे इहो करे छॾियो, हटाए छॾियो, रद्द करे छॾियो। त न सिंधियुनि जी आबादी घणी आहे, भारत में सिंधी आहिनि 22-23 लख माण्हू। उनजे लाइ तव्हां इहो काउंसिल में ठाहींदा छा? उन वक़्त लाइ को चौहान या पवार कयो हो मिनिस्टर सेंटर में, उन रद्द करे छॾियो। मूं उन ते वरी वाको वाकणु शुरू कई ऐं जेके पार्लियामेंट मेंबर हुआ उन वक़्त जा, आचार्य भगवान देव आलवाणी साहिबु, असांजो राम जेठमलाणी साहिबु, उन्हनि खां लिखारायमि त आख़िर उहा ॻाल्हि इन माना ठाराइण में बि मुंहिंजो रोल रहियो आहे। उन खां पोइ वरी ठही त पोइ पहिरीं उन लाइ 4 करोड़ रुपया बजट रखियऊं ऐं जॻह ॾिनऊं पंहिंजी RK पुरम में। ऐं उन खां पोइ हाणे त हिन वक़्तु 8 करोड़ रुपया बजट आहे हर साल जी। ऐं 20 मेंबर रखंदा आहिनि, 20 मेंबर। उन खां पोइ 20 मेंबरनि में वरी 5 ॼणनि जी एग्जीक्यूटिव बोर्ड ठहंदो आहे। उहो बोर्ड ई तय कंदो आहे त कहिड़ा कहिड़ा कम थियणु घुरिजनि, कहिड़ा कहिड़ा कम वधीक ज़रूरी आहिनि, कहिड़नि खे प्रियोरिटी मिले। त पोइ वरी मां 2-3 दफ़ा हुन में मेंबर बि रहियो आहियां, जेके 20 मेंबर थींदा आहिनि 3 सालनि लाइ। ऐं एग्जीक्यूटिव बोर्ड में बि हमेशह रहियो आहियां। हा, हमेशह एग्जीक्यूटिव बोर्ड में बि रहियो आहियां, सम्झो। पर हाणे उहो कमु हुनजो इहो आहे त सिंधीअ जे विकास जे लाइ, सिंधी भाषा, सिंधी साहित्य जे विकास लाइ कहिड़ा कहिड़ा कार्य कजनि ऐं कहिड़े नमूने कजनि। पर हाणे छा थींदो आहे जो जिते किथे तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह पॉलिटिक्स जेका आहे उहा त जिते किथे आई आहे। तंहिंजे करे केतिरा कॾहिं थिए ईअं थो जो के जेके सचमुच लाइक़ु माण्हू न आहिनि उन्हनि माण्हुनि खे बि खण था अचनि। जेको हींअर जीअं थियो आहे, हींअर ताज़ो जेका हींअर नई ठही आहे, त मां अॻे 3 सालनि में मां हुउसि, उन खां अॻु वारा 2 साल उन में मां हुउसि। न फ़क़ति मां राइटर हुआ उन में वॾा वॾा राइटर रहिया आहिनि। जीअं जम्मू छोगाणी हूंदो हो, गोवर्धन शर्मा घायल, या असांजी इहा जेका आहे सा दादी जेठवाणी, अरुणा जेठवाणी, उहा बि स्कॉलर एजुकेशनिस्ट आहे। अहिड़े नमूने केतिरा ई एक्चुअली स्कॉलर ई रहणु घुरिजनि। ऐं उन खां अॻु में डॉक्टर मुरलीधर जैतली, मोतीलाल जोतवाणी, अहिड़े वॾा वॾा राइटर रहिया आहिनि। पर हाणे बदकिस्मती इहा अची बीठी आहे जो हींअर जेका ताज़ो ठही आहे, जेका हींअर 2-3 महीना अॻु में ठही आहे, उन में 20 मेंबरनि में हिकिड़ो बि लेखक, हिकिड़ो बि शाइर कोन्हे को। त पोइ छाजी टीम आहे? बसि जेके हिननि जा सियासी पॉलिटिकल कमु कंदड़ आहिनि उन्हनि खे खणंदो वञे। तंहिंजे करे उन्हनि जो उन्हनि खे छा आहे जो उन्हनि खे ॼाण कोन्हे का। हर कंहिं माण्हू जो खेत्र पंहिंजो पंहिंजो थींदो आहे न, हर कंहिंजी फील्ड पंहिंजी पंहिंजी आहे।
सम्झो हिकिड़ा थींदा आहिनि जेके कम खे अॻिते वधाए सघंदा आहिनि, ॿिया थींदा आहिनि जिन खे कम जी ख़बर हूंदी आहे त कहिड़ो कमु करणु घुरिजे। त हाणे इहा बदनसीबी आहे जो हिन भेरे उहे न त सरकार जो प्रोविज़न रखियल आहे। अॼु जे सिंधी यूथ लाइ मुंहिंजो मैसेज ही आहे त हीअ जेका सिंधी भाषा, सिंधी संस्कृति, उहा भारत जे ई न संसार जे तमामु प्रोमिनेंट जेके सॼी दुनिया जूं टॉप मोस्ट जेके संस्कृतियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे मोहन जे दरे जी त हिकु माण्हूअ खे ख़बर आहे, सम्झो, जेको घटि में घटि 5000 साल। उन खां पोइ त हींअर ताज़ो अख़बारुनि में जेके लिखाया आहिनि, हिंदुस्तान टाइम्स में, ॿियुनि इंटरनेशनल मैगज़ीनुनि में जेके खोजनाऊं थियूं आहिनि, त के चवनि था त घटि में घटि 11000 साल पुरानी संस्कृति इहा आहे। ऐं इंडस स्क्रिप्ट जेका मिली आहे, सिंधू लिखावट, उहा बि एतिरो ई पुरानी आहे। त हाणे उहा जेका माना लिखावट हुई त ॿोली बि आहे, त हाणे उहा जेका असांजी प्रोमिनेंट हिकिड़ी संस्कृति भाषा आहे, इहो असांजे नौजवाननि जो फ़र्ज़ु आहे त उन सां पाण खे जोड़ीनि ऐं उन खे अॻिते वधाइनि, उन जो जेको रुतबो आहे, उन जी शान मान खे जेको तमामु ऊचो आहे, उन खे संसार में ऊचो ई रखनि, अञा वधीक ऊचो कनि। सर थैंक यू पंहिंजो वक़्तु कढण लाइ ऐं हिन इंटरव्यू लाइ। मां हीरो ठकुर सभिनी सिंधी भाउरनि खे अपील थो करियां त असांजा नौजवान भावना राजपाल जेके ॾाढे उत्साह सां सिंधीअ जे विकास लाइ अॻिते वधिया आहिनि, इहे यूथ जेका अॼुकल्ह जी ज़रूरत आहे, अॼुकल्ह जेका चौतरफ़ हलंदड़ आहे, उन खे उन्हनि यूट्यूब ते आणण जी कोशिशि कई आहे। मां सभिनी खे अपील कंदुसि त हिन यूट्यूब खे सब्सक्राइब कनि, उन खे बाक़ाइदे ॾिसंदा रहनि ऐं उन्हनि खे पंहिंजी फीडबैक ॾींदा रहनि। थैंक यू जी सर। हाँ, आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। हीरो ठकुर दादा सां मां 4-5 साल अॻु बि मिली हुयमि दिल्ली में, एंड उन महिल मां यूट्यूब चैनल चालू न कयो हुयो, बट ॻाल्हियूं ओतिरियूं ई सुठियूं हुयूं, ओतिरियूं ई पैशनेट हुयूं जेतिरियूं हाणे। प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वॼायो। मिलूं था कमेंट्स में। थैंक यू, बाय।